कांगड़ ज़िले के इलाइक़े सरहाड़ीअ भरिसां दिलि ॾारींदड़ ट्रेन हादसे के नतीजे में मंझंदि 3 वॻे ताईं फ़ौतियुनि जो अंग 18 थी चुको हो, जॾहिं त इतला हुआ त 100 जे लॻभॻि माण्हू हिन भयानक हादसे में ज़ख़्मी थिया आहिनि। फ़ौतियुनि में मासूम ॿारड़ा भी शामिल आहिनि। हादसे जो शिकार थियल हज़ारा एक्सप्रेस कराची खां सरगोदा तरफ़ वञी रही हुई त सरहाड़ी वेझो पटड़ीअ तां लही वई। के मुसाफ़िर पंहिंजनि प्यारनि तरफ़ वञी रहिया हुआ, के ख़ुशियुनि त के ग़मिन में शिरकत लाइ संभरिया हुआ, किन खे पंहिंजा कमकार उकलाइणा हुआ। पर इन्हनि बदनसीब मुसाफ़िरनि जा सभु अरमान सरकारी नाहिली ग़रीब माण्हुनि बाबति लापरवाहीअ मिट्टीअ में दफ़न करे छॾिया। महांगाई परेशानी बुख बदहालीअ जे ओड़ाह में उछलायल हिन मुल्क जे अवाम लाइ सस्ते सफ़र के भी मौत जो राकास बणायो वियो आहे। सरकारी कारिंदनि वटि पंहिंजी सहूलत जा सामान ख़रीदण वास्ते खज़ाना खुलियल आहिनि। बाक़ी ग़रीब अवाम लाइ ख़स्ता हाल रेलवे पटरियुनि ऐं रोडनि रस्तनि जी मरम्मत भी महांगी बणियल आहे। हादसे वारी जाइ ते जेका दर्दनाक सूरत हाल हुई उहा बयान करण खां ई ॿाहिरि आहे। ज़ख़्मियुनि खे जॾहिं इलाज लाइ नवाबशाह जी सरकारी अस्पताल आंदो वियो त उते अहिड़ियूं सहूलतूं ई न हुयूं जो उन्हनि जो बहितर इलाज थी सघे हा, जंहिं करे केतिरा ई ज़ख़्मी तड़पी तड़पी अस्पताल में ई फोत थी विया। अक्सर मुसाफ़िरनि जो तालुक़ पंजाब सां ॿुधाए पियो वञे, पर उहे केर बि हुजनि, सिंध अंदरि उन्हनि फ़ौतियुनि ज़ख़्मियुनि लाइ एतिरी हमदर्दी ऐं ॾुख जी लहर आहे जेतिरी पंहिंजनि लाइ थींदी आहे, छाकाणि त सिंध अमन ऐं इंसानियत सां प्यार कंदड़ धरती आहे। सरहाड़ी जे मक़ामी माण्हुनि बाबति इतला आहिनि त उन्हनि हादसे बाद वधी चढ़ी मुसाफ़िरनि जी मदद कई। अल्लाह पाक सभिनी खे पंहिंजे अमान में रखे। धणीअ दुआ आहे त हादसे में ज़ख़्मी थियल जल्द सेहत याब थियनि ऐं रब साईं फ़ौतियुनि जे वारसनि खे सब्र अता फ़रमाए। आमीन।